अस्सलाम वालेकुम। टे थिया आहिनि ऐं मां अची वई आहियां ऐं अॼु असांजी फन विथ फैब्रिक सिलसिले जी पहिरीं जेका लाइव वीडियो आहे ऐं इनशा मूंखे यकीन आहे तव्हां सभु इन्हनि शयुनि खे ॾाढो पसंदि कंदव ऐं मुंहिंजो प्लान इहो ई आहे त मां अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं सेखारियां जंहिंमें तव्हां जूं नंढियूं नंढियूं टुकड़ियूं नंढड़ा नंढड़ा पीसिस बि कपिड़नि जा इस्तेमालु थी वञनि। सो उहा का अहिड़ी हिकिड़ी शइ न आहे, अहिड़ियूं बेशुमार शयूं आहिनि जेके असां आस्ते आस्ते वन बाय वन रोज़ानो हिकिड़ी हिकिड़ी करे ठाहींदासीं इनशा। सो अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं अॼु मां स्टार्ट कयां थी फैब्रिक योयोज़। ठीकु आहे। सो ही कपिड़े जा गुल आहिनि नंढड़ा जेके ॿाहिरियनि मुल्कनि में तमामु मशहूरु आहिनि। इन्हनि सां इलाही सारो कमु थींदो आहे। एतिरे क़दुरु जो इहे गुल ठाहे मायूं पूरियूं बेडशीट्स बि ठाहिनि थियूं इन्हनि जूं। ऐं उनखां सवाइ मां पाण इहे गुल ठाहे चुकी आहियां त ॿारनि जे फ्रॉक्स ते ऐं मुख़्तलिफ़ शयुनि खे डेकोरेट करण जे लाइ मां यूज़ कयूं आहिनि। ऐं ॿियो त उहो तव्हांजो पंहिंजो आइडिया आहे, तव्हांजो पंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां उन शइ खे कहिड़े कहिड़े हंधि इस्तेमालु करे था सघो। ठीकु आहे। सो ही कुझु मूं वटि ठहियल आहिनि, ही ॾिसो ही ठहियल आहिनि योयोज़, फैब्रिक योयोज़। ठीकु आहे। सो हिन में आहिनि तव्हां ॾिसंदो ही सभु तक़रीबन प्रिंटेड कपिड़े जा ठहियल आहिनि, पर इहे प्लेन जा बि ठाहे था सघजनि। हिन हिकिड़ो शायदि आहे मां वटि प्लेन जो, हा ही छो त ही बचल सचल आहिनि। मां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स लाइ ठाहींदी रहंदी आहियां, इस्तेमालु थी वेंदा आहिनि, वरी जेके एका दुका बची पवंदो आहे त मां संभाले रखंदी आहियां। सो ही असां प्लेन मां बि ठाहे था सघूं, प्रिंटेड मां बि ठाहे था सघूं ऐं हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत शइ आहे। किरण ख़ान, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम किरण, वॾी महिरबानी। सो डिफरेंट कलर्स में डिफरेंट्स हुन सां कपिड़े जे पीसिस सां, प्रिंटेड सां, प्लेन सां, असां कंहिंसां बि हिननि खे क्रिएट करे था सघूं। ठीकु आहे। सो अॼु असां इहो सिखंदासीं ऐं उन जे लाइ जेका असांखे ज़रूरत पवंदी शयुनि जी, त उहो सभिनी खां पहिरियों आहे त कपिड़े जा पीसिस। ठीकु आहे। कपिड़ो ॾिसो, नंढा नंढा पीसिस। ही हिकिड़ो जेको आहे डिफेक्टेड पीस आहे जंहिंमें जेको ॻंढि पियल आहे, त मां हिन मां कपिड़ो कढंदमि। या अहिड़े क़िस्म जो कपिड़ो ही हिकिड़े पासे ॾांहुं लिखियलु आहे त नो प्रॉब्लम, ॿिए पासे ॾांहुं जेको आहे सही आहे। हिन मां असां पन कटींदासीं ग्रीन जा डिफरेंट शेड्स। ही ॾिसो त कोई बि असांखे कपिड़ो खपे त असां इस्तेमालु करे सघूं था। ऐं ही प्रिंटेड में ॾिसो मूं वटि नंढा नंढा पीसिस आहिनि। हिन मां हिकिड़ो गुल ठही वेंदो आराम सां, हिन मां हिकिड़ो गुल ठही वेंदो। ही एतिरा पीसिस आहिनि जिन मां हिकिड़ो हिकिड़ो गुल ठही वेंदो। सो असां अॼु इहे ठाहींदासीं ऐं हिननि गुलनि खे कटण जे लाइ असांखे सभिनी खां पहिरियों जेको शेप खपंदो कपिड़े जे पीस जो, उहो हूंदो सर्किल। ठीकु आहे। सो मां तव्हांखे ॾेखारियां, ही ॿ मूं वटि कटियल पिया आहिनि हिकिड़ा, ही ग्रीन सर्किल्स ॿ, ही बि ग्रीन जो ई हिकिड़ो शेड आहे ऐं ही बि ग्रीन आहे। ही मां पननि जे लाइ कटिया आहिनि। जेको असां पन हिननि जा ठाहींदासीं उहे बि हिन सर्किल शेप मां ई ठहंदा ऐं गुल बि सर्किल शेप मां ई ठहंदा। ॿी ॻाल्हि त मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते इहे सेखारे चुकी आहियां, पर उन्हनि में मां पन ठाहिणु शायदि न सेखारिया आहिनि। ठीकु आहे। थैंक यू सो मच किरण, वॾी महिरबानी। सो अॼु असां इहे ठाहींदासीं। ऐं सर्किल हाणे छा सां ट्रेस कजनि, ॾिसो ही हिकिड़ो टेप जो ख़ाली आहे रोल, इहो राउंड आहे। ही हिकिड़ी कॉटन बड्स जी दॿी जो ढक आहे। ठीकु आहे। इहो आहे। ही हिकिड़ो जेम जो ढक आहे बोतल जो। अहिड़े क़िस्म जो कोई बि सर्किल जेको आहे असां सर्किल ट्रेस करण जे लाइ खणंदासीं। ऐं उनखां अलावा ही अगरि ही वधि में वधि साइज़ जेको आहे न, इहो सही आहे। अगरि तमामु वॾा ठाहिबा त उन में एतिरी ख़ूबसूरती न ईंदी आहे। थैंक यू सो मच किरण। सुनीता, मोस्ट वेलकम सुनीता। हा बिल्कुलु, सुनीता खे इंतज़ारु हुयो त सुनीता स्पेशली लीव्स ठाहिणु सिखणु पई चाहे। सो अॼु इनशाला ही मतिलबु डिफरेंट साइज़ आहिनि। हिन में नंढा ऐं मीडियम साइज़ असां ठाहींदासीं त वधीक सुठा लॻंदा। ऐं पर जेकॾहिं ॾाढा वॾा वारा ठाहींदासीं, ठीकु आहे, उहे बि चङा ई लॻंदा, पर नंढे ऐं मीडियम में जेको आहे उहो वधीक सुठो थो लॻे। भाई उहे पेन त ॾेई वञ, मुंहिंजे हिते साइड टेबल ते पई थी। सो असां कुझु सर्किल्स पहिरियों कटींदासीं डिफरेंट साइज़ जा। ऐं इन्हनि जे मथां जेके मूं तव्हांखे ॾेखारिया गुल, हिननि जे मथां मां बटण हया आहिनि। ठीकु आहे। न हणूं तॾहिं बि ठीकु आहे, न लॻंदा तॾहिं बि ठीकु आहे, सुठा लॻंदा। जे बटणनि खां अलावा असां ही पर्ल्स डिफरेंट साइज़ जा, जहिड़े साइज़ जो असांजो हुजे गुल हुजे, जहिड़े साइज़ जो असांजो योयो हुजे, अहिड़े साइज़ जा असां बटण या मोती पर्ल्स इहे शयूं बि हुननि जे विच में यूज़ करे सघूं था। पर जेकॾहिं कुझु न हणूं तॾहिं बि सही आहे। सो ही त ॿ ग्रीन जा कटियल आहिनि मां वटि।
ऐं मां चाहियां थी त डिफरेंट साइज़ में मां कुझु कलर्ड में ठाहियां। सो ही वॾो आहे सभिनी खां, त सभिनी खां पहिरियों ही मां सर्किल रखां थी। सुभाणे हिते मुंहिंजो स्केल पियो त इहो त खणी ॾिजांइ, उहो कटिंग बोर्ड ते पियो आहे। सो मां स्केल इन लाइ थी घुरायां त जीअं मां तव्हांखे हिन जो डायमीटर ॾेखारियां त केतिरो आहे, उहो तव्हांखे आसानी थी वेंदी हुन में त हिननि जी सर्किल जी साइज़ केतिरी आहे मूं वटि। सो हिन ते प्रॉपरली ट्रेस न थियो आहे। ठीकु आहे, हीअ थी वियो हिकिड़ो सर्किल। हिकिड़ो थोरो नंढो था कटियूं। थैंक यू। कटण खां पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी त हीअ केतिरा इंचिस आहे। ठीकु आहे, ऐं हीअ हिन ते पूरो अची वेंदो। ॾाढो मज़े जो आहे। मां हिन सीरीज़ जो नालो ई रखां थी फन विथ फैब्रिक। यकीन कयो मां इंजॉय कंदी आहियां इहे नंढड़ा नंढड़ा कपिड़े जा टुकड़ा यूज़ करे। वाह जो मूंखे मज़ो ईंदो आहे ऐं वाह जो हिन मां प्यारी शयूं ठहंदियूं आहिनि। सो यकीननि तव्हांखे बि मज़ो अचण वारो आहे, मुंहिंजो इहो ई ख़्यालु आहे इंशाअल्लाह। सो हिकिड़ो ही था कटियूं 3 डिफरेंट प्रिंट्स मां ऐं टे ऑलमोस्ट डिफरेंट साइज़। ठीकु आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों असां कंदासीं हिननि जी कटिंग। सो ज़रूरी आहे त ट्रेस करे कटियो। किरण ख़ान थैंक यू। मददुल्ला निज़ामाणी वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ठीकु आहे। सो जेकॾहिं को फ्री हैंड कटे सघे प्रॉपरली तॾहिं बि ठीकु आहे, पर जे तव्हांजी कटिंग ऐं ट्रेसिंग जेका हूंदी सही हूंदी त तव्हांजो जेकी बि शइ ठहंदी उहा आवाज़ ई ठहंदी। सो हिननि खे असां नंढा वॾा कंहिं बि साइज़ में ठाहे था सघूं। सभिनी खां पहिरीं ट्रेस सर्किल। सो तबियत में अञा गड़बड़ आहे, सो प्लीज़ माइंड न कजो। ऐं शुक्र आहे त असां एतिरो परे खां रुॻो हिकु ॿिए जो आवाज़ु ॿुधी था सघूं। मुददुल्ला निज़ामाणी, मां तव्हांजे सलाम जो जवाबु ॾेई चुकी आहियां। ठीकु आहे। सो न त जेकर बीमारी सिमारी में हिक ॿिए सां त असां राब्तो ई न कयूं आहे न। सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, परे खां एतिरो सही आहे। ठीकु आहे। सो ॿियो सर्किल बि कटिजी वियो ऐं हाणे टियों सर्किल थी कटाए। ऑलमोस्ट थोरे घणे फ़र्क़ु सां आहिनि, प्रॉपर हिकु जहिड़ा न आहिनि। ईअं ई मां ठाहिण थी चाहियां ऐं अञा को नंढो ठाहिणु चाहे तॾहिं बि ठाहे थो सघिजे। कोशिशि कजे त धाॻो मैचिंग हुजे। हाणे जीअं मां हे सभु प्रिंट खयां आहिनि न, त प्रिंट में त कोई बि धाॻो जेको आहे हली थो वञे, पर छो त डिफरेंट कलर जा मल्टी कलर हूंदा आहिनि प्रिंट्स। पर जेकॾहिं कंहिं प्रॉपर प्लेन कलर में तव्हां ठाहियो त उनखे तव्हां सेम कलर जे धाॻे सां कयो यूज़। ऐं मां तव्हांखे ॾेखारियां फ्री हैंड कीअं थो कटे सघिजे। हाणे हीउ हिकिड़ो पीस आहे, हिन मां पहिरियों त मां स्क्वायर कटींदमि। अगरि तव्हां ट्रेस न कयो त मां फ्री हैंड तव्हांखे मेमन राजदा वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ठीकु आहे। सो ही हिकिड़ो स्क्वायर कटींदासीं। पहिरियों त हीउ ड्रिघो हुयो पीस, रेक्टेंगल हुयो, मां स्क्वायर कटियो आहे। हीउ ॾिसो हाणे हिनखे फोल्ड था कयूं ऐं सिर्फ़ु असां हिन जूं कुंडूं कटे वेंदासीं। हीउ ॾिसो। ठीकु आहे। 4 हिन जूं कुंडूं कटिजी वियूं ऐं हीउ सर्किल मुंहिंजो रेडी आहे परफेक्ट सर्किल। सो इट डिपेंड थो करे त तव्हां जेकॾहिं करे था सघो फ्री हैंड त ठीकु आहे, न त अहिड़े क़िस्म जूं शयूं दॿियुनि जा ढक अहिड़ो कुझु बि हुजे मटीरियल तव्हां पंहिंजो फिक्स करे पाण वटि उहा शइ रखी छॾियो त भई हिन सां आईंदा मूंखे ट्रेस करणी आहे। ॿियो कुझु न त को पाठा कटे रखी छॾियो सर्किल में, उहो तव्हांजो स्टेंसिल थी वेंदो, उनखे रखी तव्हां ट्रेस करे सघंदो। सो ही असांजी कटिंग्स थी वियूं आहिनि। हाणे असां हिननि खे सिबण जो कमु शुरू था कयूं। ऐं धाॻो बसि हिन में विधल आहे हिकिड़ो लाइट कलर जो, त मां इहो यूज़ थी कयां। सो ही मां जेके बि कटिया आहिनि ही गुलनि जे लाइ कटिया आहिनि। ठीकु आहे। थैंक यू सो मच किरण ख़ान। ही पन आहिनि ऐं इहो बि ॾिसो त पन बि प्रिंटेड मां हणी था सघजनि। ठीकु आहे। ऐं थैंक यू मददुल्ला निज़ामाणी। ही पन फ़िलहालु साइड ते था कयूं ऐं पननि जो बि इहो ई सिलसिलो थींदो त वॾे गुल जे लाइ वॾो पन, नंढे गुल जे लाइ नंढो पन। ठीकु आहे। हाणे ॾिसो सभिनी खां पहिरियों त ही जेको बि असां वटि पीस आहे सुईअ में धागे खे गंढ ॾियणी आहे। ठीकु आहे। ऐं हिन खे असां थोरो वराईंदासीं अंदरि। हीउ ॾिसो खोले छॾियो, मां वरी थी वरायां। हल्को फोल्ड कंदासीं थोरो ऐं पोइ असां हिन में हिकिड़ा रनिंग स्टिच सां टाका हणी वेंदासीं। ठीकु आहे। हीअ रनिंग स्टिच आहे। ॾिसो हल्को हल्को हिन खे मोड़ींदा वञो, हल्को हल्को फोल्ड कंदा वञो ऐं रनिंग स्टिच हणंदा वञो। गंढ ॾियणु ज़रूरी आहे धागे खे। हीउ ॾिसो तव्हांखे टोपो हिते नज़र ईंदो। वॾा वॾा, तमामु वॾा न, तमामु सन्हड़ा बि न, मीडियम साइज़ टाका हणणा आहिनि। ठीकु आहे। हाणे वाह वाह, टंडो सूमर में असांजा ॼाण सुञाण वारा रहंदा आहिनि मददुल्ला निज़ामाणी। सो बसि अलाह साईं करे चाहियो त अची वेंदासीं।
सो थैंक यू सो मच इनवाइट करण जे लाइ। फ़िलहालु असां हिते मसरूफ़ आहियूं पंहिंजी एक्टिविटी में, ठीकु आहे। सुठो लॻो, ख़ुशी थी तव्हां इहो कमेंट कयो, वॾी महिरबानी। अलाह साईं तव्हांजी इहा नेकी आहे, इहा बि कंहिंजी दावत करणु, अलाह तव्हांजी नेकी क़बूल करे, ठीकु आहे। सो असां हिन खे चौधारी ईअं मोड़ींदा वेंदासीं, हल्को हल्को वराईंदा वेंदासीं ऐं टोपो ॾींदा वेंदासीं। इनारा हैदर हाशमाणी, फ्लावर वारा बटन्स पिया, हा हीअ फ्लावर्स पई ठाहियां इनारा, हीअ मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां गर्ल गाइड जी क्लास में, हे उहा ई साॻी शइ आहे। ऐं हीअ मां पंहिंजे हिकिड़े सॼे वॻे ते बि हयां, पूरे ड्रेस ते मां हीअ हयां हुया, ऐं मां उहो स्कूल पाए बि वेंदी हुअमि त जीअं मां छोकिरियुनि खे ॾेखारे सघां त हीअ केतिरे कम जी शइ आहे, ठीकु आहे न। सो हाणे ॾिसो मां हिन खे वापसि लूज़ थी कयां, हिन खे मां चौधारी थोरो थोरो मोड़े ऐं हीअ रनिंग स्टिच सिधा कचा टाका हणी वई आहियां। हाणे असां हिन खे छिकींदासीं धागे खे, धागो बिटो खणणो आहे, सिंगल न हुजे, धागो हुजे बि मज़बूत। ॾिसो त हीअ हिकिड़ी ईअं पोटली ठही पवंदी, ठीकु आहे। इन खे असांखे सेट करिणो आहे। किरण ख़ान, थैंक यू सो मच किरण। ॾिसो हिन खे असां छिकियोसीं सॼो प्रॉपरली धागे खे, ठीकु आहे। ऐं हिन जी शिकिल हीअ थी पई, पोयां हे ईअं सिधो प्लेन, ऐं अॻियां हिन में सॼा चुण जेके हीअं राउंड में अची विया, छो त असांजी कटिंग राउंड शेप जी हुई। ऐं हाणे असां हिन खे किथे न किथे को टाको हणंदासीं, जिते असांजो धागो हिन महिल आहे हिन में टाको हणी फिक्स कंदासीं त जीअं ही धागो लूज़ न थिए ऐं हीअ असांजो जेको असां चिकियो आहे उहो धागो असांजो खुली न वञे, ठीकु आहे। सो हाणे उहो असांजी पसंदि ते डिपेंड थो करे, या असां कहिड़ी शइ था ठाहियूं त असां हिन जे मथां बटण हणूं या असां हिन जे मथां पर्ल हणूं। सो फ़िलहालु मां हिन जे मथां कुझु नथी हणां, ठीकु आहे। सिंपल मां हिकिड़ो इहो ठाहियो आहे, धागो कटींदासीं, 2-3 टाका हणी, हिकिड़ो गुल रेडी आहे असांजो। ऐं हिन खे मथां सजाइण, थैंक यू सो मच सुनीता। बसि मूंखे प्यार आहे तव्हां सभिनीनि सां, मुंहिंजी दिलि थी चाहे त मां तव्हां सां इहो सभु कुझु शेयर कयां। सो हाणे हिन खे असां ॾियूं था गंढ, हीअ जेको मां फ्री हैंड कटियो हो, ॾिसूं था हाणे इन खे त इहो कीअं थो ठहे। हे थोरो हुन खां नंढी साइज़ जो आहे, मूंखे हे ई साइज़ गुलनि जो वणंदो आहे, या हिन खां थोरा नंढा। हे मां अच्छा मां चयो तव्हांखे मां स्केल सां ॾेखारियां थी त हे केतिरा इंचिस आहे, ठीकु आहे। हीअ ॾिसो हिन जो डायमीटर तक़रीबन 3 इंचनि जे बराबरि आहे, ठीकु आहे। इन जो 3 जे बराबरि आहे। ऐं हिन नंढे खे था ॾिसो, हे थोरो नंढो हुयो, हे 2.5 जे बराबरि आहे हिन जो डायमीटर, 2.5 खां थोरो ई वधीक आहे। यानी सो इहो तव्हां ॾिसो त हिननि जो 3 इंच अगरि हुजे वधि में वधि त उहो बहितरु आहे, उनखां नंढो हुजे त उहो बि नाज़ुक सुठो लॻंदो। हिन में एतिरियूं शयूं क्रिएट करे थियूं सघनि, यकीन कयो, कार्टून, जानवर, गुल, गुलदस्ता, कुझु बि असां हिन सां ठाहे था सघूं। सिर्फ़ु हे हिकिड़ो गुल ठाहिणु असांखे अचे। सो 2-3 मां ही गुल ठाहियां थी तव्हांजे साम्हूं, उनखां पोइ ठाहींदासीं पन, ठीकु आहे। सो जीअं मां शुरू में चयो त प्लेन मां बि ठाहे था सघो, प्रिंटेड मां बि ठाहे था सघो, हिन में कोई फिक्स रूल न आहे। अहिड़ी तरह पन बि ग्रीन प्रिंटेड हुजे या ग्रीन प्लेन हुजे या उनजा ग्रीन जा कहिड़ा बि शेड्स हुजनि, उन्हनि मां ठाहे थो सघिजे। सो ईअं ई असां हिन खे थोरो थोरो मोड़ींदा वेंदासीं अंदरि, यानी सुप्तो पासो ॿाहिरां, ऐं जेको हिन जो उबतो आहे प्रिंट जो पासो, ऐं उनखे थोरो अंदरि वराईंदा वेंदासीं उबते पासे। बाक़ी प्लेन में त सुप्तो उबतो हूंदो ई कोन्हे, जहिड़े बि पासे खां कयो त उहो बहितरु ई रहंदो, ठीकु आहे। पर जॾहिं असां फाइनली हिन जो धागो छिकींदासीं, राहिला शेख जी, आस्ते आस्ते इंशाल्लाह। फ़िलहालु मुंहिंजो अॼु इहा आहे फैब्रिक योयो, फैब्रिक फ्लावर। सो इंशाल्लाह मां जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो मां कोशिशि कंदमि त तव्हां जूं फरमाइशूं बि पूरियूं कयां, ठीकु आहे। सो हिन खे असां ही चौधारी करे वियासीं, अहिड़ा रफ टाका हणी वियासीं, थोरो थोरो अंदर जे तरफ़ मोड़ियोसीं। नैन्सी खान, उर्दू में बताऊं? नैन्सी खान, मैं ये बना रही हूँ फैब्रिक फ्लावर्स, इनको इंग्लिश में योयो ही कहा जाता है, पूरी दुनिया में बनते हैं ये। और उसके लिए मैंने फैब्रिक जो है वो सर्किल्स में काटा है, ठीक है, ये इस तरह से। और सर्किल्स आप इस तरह कोई भी राउंड शेप में छोटी चीज़, जैम का ढक्कन, बॉटल का ढक्कन, इस तरह का कुछ भी आप यूज़ कर सकते हैं। और उसके बाद
इसको हम चारों तरफ से, चार तो इसके साइड्स नहीं है, इसका राउंड है, ठीक है। तो इसको हम मोड़ के और रनिंग स्टिच जो कच्चे टांके होते हैं वो लगा रहे हैं, और आगे आगे देखिए होता है क्या। ठीकु आहे, हे थी वियो। हिन जी बि शिकिल ॾिसो, पोयां बिल्कुलु सिधो प्लेन, ऐं अॻियां सॼा हिन जा चुनटे सारी आगे आ गई हैं और पीछे से ये प्लेन है। इसको यहाँ पे 2-3 टांके लगा के हम धागा काट लेंगे ताकि ये फिर हम दूसरा शुरू कर सकें। ऐं मां जीअं शुरू में ॿुधायो त मोती बटण या नग कुछ भी तव्हां जे मथां हणी सघो था। छा ख़्याल आहे? मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहिनि, ॿ अची विया हूंदा तव्हांखे सम्झ में। ठीक है, 2 बना लिए मैंने, मेरा ख्याल काफ़ी है। और डायमीटर मैंने बता दिया कि 2.5 से 3 इंच, 2 इंच भी हो सकता है। जो छोटे होंगे तो नाजुक होंगे, लेकिन बहुत बड़े होंगे तो वो बहुत भद्दे लगेंगे, वो इतने खूबसूरत नहीं दिखती जो भी बड़ी बड़ी चीज़ें होती है। ठीक है, सो ये 2 गुल मां ठाहिया आहिनि, बाक़ी ॿिनि खे मां छॾियां थी। सो सभिनी खां पहिरियों हाणे पन। अब ये देखिएगा कि पत्ता कैसे बनेगा। उसके लिए भी सर्किल का हिसाब ये है कि जिस साइज़ का आपने फूल के लिए सर्किल काटा है उसी साइज़ का आप पत्ते के लिए सर्किल काटेंगे। सही है। नंढो गुल है अगर त नंढे जो नंढो सर्किल कटींदासीं, वॾो गुल आहे त वॾो कटींदासीं। हाणे हिन में ॾिसो इहो फ़र्क़ु आहे न, त हीउ हिकिड़ो गुल जेको आहे असांजो वॾो आहे, हीउ नंढो आहे, लार्ज ऐं स्मॉल साइज़। ठीकु आहे। सो हिननि जो हीउ लार्ज वारो पन जेको आहे मां हिन लार्ज सां हणंदमि। हीउ ॾिसो प्रिंटेड आहे, डिफरेंट शेड्स में ग्रीन आहे, पर अगर इस तरह का कोई कपड़ा हो और फिर आप सोचें कि कौन सा साइड ऊपर आना चाहिए तो वो आप अपनी पसंद से कर सकते हैं। हाँ, हिन खे असां चवणो कंदासीं, जैसे रोटी हम रखते हैं ना तय करके, इस तरह यही ये ठाहियोसीं। ठीक है, ये इस तरह बन गया। और धागा अगर प्लेन कपड़ा यूज़ करें तो मैचिंग धागा यूज़ करें। ठीक है जी मददुल्ला, बिल्कुल। सुंबुल निज़ामाणी वारनि सां मुंहिंजी इलाही सुठी सलाम दुआ आहे, ज़रे घटि माई ट्रेन सम्झो। सो हाणे छा कंदासीं, ॾिसो ही 4 जेके हिन जा खुलियल एंड्स आहिनि, सुनीता मैक्सिमम 3-3.5 इंच जो डायमीटर हुजे, इन खां वॾो सुठो नथो लॻे। ठीकु आहे। ऐं मिनिमम जेको आहे 1.5 इंच, उहो बिल्कुलु टाइनी एतिरो नंढो गुल ठहंदो। मां कोशिशि कयां थी त हिकिड़ो नंढड़ो बि तव्हांखे ठाहे ॾेखारियां। ठीकु आहे। हाणे ॾिसो असां ही सर्किल खे कयूं था फोल्ड थी वियो। कॉर्नर वारे पॉइंट खे हिन खे छॾियूं था, हिन जो जेको अपोज़िट 4 खुलियल जेके एंड आहिनि, 4 खुलियल किनारा, ठीकु आहे, उन्हनि खे त असां मैं आपकी बात नहीं समझ रही, स्वेटर बनाना सिखाऊं? हाँ ॾिसो पहिरियों मां ही कंप्लीट कयां प्लीज़। ठीकु आहे। ॾिसो ही असां हिन खे ईअं टोपो ॾेई वेंदासीं। इसको ना मैंने मोड़ा है ना मैंने कुछ फोल्ड किया है, बस इसको जो सर्किल को 4 हिस्सों में फोल्ड किया और उसके एक एंड पे हम इस तरह से सिलाई करेंगे। चारों इसके मिला के जो हिस्से हैं, चवणो थी वियो त हिन जा 4 हिस्सा आहिनि, उन्हनि चइनी खे मिलाए असां सिलाई कंदासीं। सिलाई छा आहे? रनिंग स्टिच आहे, ट्रोपो आहे। ही ॾिसो टाँके शायद नज़र आ रहे हैं या नहीं आ रहे। ठीक है। सो ही ॾिसो सिंपल असां हिन में टाँका आहिनि। हाणे असां हिन टाँकनि खे छिकींदासीं। ये टाँके जो लगाए हैं इस खुले हुए 4 जो इसके हिस्से थे उसको हम खींच लेते। खींचने के बाद टाइटली इसको पकड़ें, इसकी शेप ये होगी, ये बन गया पत्ता। इसको हम 2-3 टाँके यहाँ पे लगा रहे हैं फिक्स करके ताकि ये खुले नहीं। ठीक है। 2-3 हिन खे टाँका हणूं था, हे थी वियो फिक्स। हाणे ही जेको गुल पन आहे इहो मूंखे हिन गुल सां हणणो आहे। इस फूल के साथ मुझे ये पत्ता लगाना है, तो इसको मैं ये देखें बैक साइड पे रखेंगे। सामने की तरफ आप सेट कर लें कि आपको ये पत्ता कितना बाहर चाहिए कितना अंदर चाहिए। ठीक है। इसको रखें और बैक साइड पे हम इसको टाँके लगाना शुरू करेंगे। फूल और पत्ते को एक साथ हम टाँके लगा के सी लेंगे। ठीक है। गुल ऐं पन खे असां गॾु था सिबूं, गॾु असां हिननि खे टाँका था हणूं। एॾो इंट्रस्टिंग कमु आहे ऐं हिन में एतिरी वैरायटी शयुनि जी ठाहे सघिजे थी। बेसिक गुल कुल इहो हिकिड़ो ई आहे, बेसिक फूल ये एक ही है, लेकिन इसकी जो वेरिएशंस है ना वो बड़ी गज़ब की हैं। ठीक है। सो हिन खे असां हिते हणो आहे
ऐं हाणे मां हिनखे टाको हणी छिनां थी। इसको मैं तोड़ रही हूँ धागे को, 2-3 टांके लगा के मजबूत कर लें। और कोशिश ये होनी चाहिए कि प्लेन अगर फूल है तो प्रिंटेड पत्ता लगाएं, लेकिन अगर प्रिंटेड फूल है तो उस पर कोशिश हो कि प्लेन पत्ता लगाएं। चलो एक ये बन गया। अब ये दूसरा मैं बना रही हूँ, ये मैं इस पर लगा रही हूँ पत्ता, या इस पर मैं प्लेन लगा रही हूँ ताकि वो नुमाया हो जाए। ठीक है, सो मां हिते प्लेन पन हणा थी हिकिड़ो, इसमें से मैं काट लेती हूँ। फ्री हैंड मैंने कहा कि अगर काट सकते हैं तो गुड, नहीं तो आप उसको ट्रेस कर लें। ठीक है, ही सर्किल ठही वियो। सर्किल खे फोल्ड कंदासीं ऐं वरी फोल्ड कंदासीं, 2 दफ़ा फोल्ड कंदासीं। हीअ हिन जी शिकिल अची वई ऐं हिनखे वरी असां सेम इहो साॻियो ई वारो मां रिपीट थी कयां। हिन जो ॿिए क़िस्म जो बि पन आहे, सबा बलोच, थैंक यू। इसका एक और तरह का पत्ता भी बन सकता है, वो भी मैं आपको बता रही हूँ। ये सेम बना रही हूँ जो मैंने अभी अभी बनाया है, वो मैंने प्रिंटेड के साथ बनाया था, ये मैं प्लेन के साथ बना रही हूँ। ही ॾिसो, 4 जेके हिन जा खुलियल एंड हुआ, चारों जो खुले हुए सिरे थे उस पे उसको एक साथ मैंने टांके लगा लिए और इसको मैं खींच रही हूँ, धागे को खींच के इसको यहाँ से अच्छी तरह पकड़ लें। इसकी ये शक्ल है, ये पत्ता बन गया है। ठीक है, एक और पत्ता भी है, वो भी मैं आपके सामने शेयर करूँगी अभी। ये इसको टांके लगा लें। ठीक है, प्रॉपरली टाका हणी इनके मजबूत करना से ये बन गया पत्ता। इसको मैं इस फूल के साथ लगा रही हूँ। पीछे रखेंगे और सामने से देखेंगे कि इसको हमने कितना बाहर निकालना है, कितना अंदर रखना है। सो इनके रखी हिते असां टाका था हणूं। ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे। मां हिन मां तमामु घणी शयूं ठाहे चुकी आहियां। एतिरे क़दुरु जो मां पंहिंजी भेण जी शादीअ में ॾाज में बि कुशन्स ठाहिया हुया हिन स्टाइल जा, हिन शइ सां, योयोस सां। ही फैब्रिक योयोस तव्हां सर्च बि करे सघो था, तव्हांखे आइडियाज़ बि मिली था सघनि इंटरनेट तां त हिननि जो कहिड़ो कहिड़ो यूज़ आहे। मां हिननि खे बैग्स ते हयूं, पर्सिस ते हयूं, फ़ोटो फ्रेम्स ते हयूं, डिफरेंट बॉक्सिस ते मां हिनखे डेकोरेट कयो। त हिननि जी उहा तव्हांजी क्रिएटिविटी आहे, पंहिंजी तव्हां हिनखे किथे किथे था इस्तेमालु करे सघो। यो जॉइन करणु, जी 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 सुनीता, बिल्कुलु मां सम्झी वियमि। त अगरि हुनजी पूरी वॾी शीट ठाहिणी हुजे, कुशन कवर ठाहिणो हुजे त हुनखे जॉइन कीअं कजे। हे ॿियो गुल बि असांजो रेडी आहे। ऐं ॾिसो ही केतिरो जल्दी थियण वारो कमु आहे, सही आहे। ऐं असां जॾहिं खे हणंदासीं गॾु गॾु। हाणे मां हिकिड़ो ही ठाहियां थी नंढड़ो रेड गुल, त जीअं जेको ॿियो पन मां चयो आहे तव्हांखे, त उहो बि मां तव्हांखे सम्झाए सघां। ये देखें, इस फ्लावर को मैं बना रही हूँ। थोड़ा सा अंदर की तरफ मोड़ेंगे, जहाँ से इसका उल्टा साइड है, सीधा साइड बाहर। ठीक है, सो हाणे असां हिनखे ईअं ई सेम तरीक़े सां रनिंग स्टिच, सिधो कचो टाको, ट्रोपो जेको असां आम तौर ते सिधो ट्रोपो ॾींदा आहियूं उहो ॾींदासीं 14 ॾींहं हिनखे। हे योयोस मूं वटि कुझु पहिरियों खां ठहियल जेके पिया आहिनि, उहो मां तव्हांखे जॉइन करण बि ॿुधायां थी त कीअं उन्हनि खे ॻंढिबो। सो हिकिड़ो ॿिए टाइप जो पन मां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदमि, त असां शेयर कंदमि। तंहिंजे करे मां हिकिड़ो एक्स्ट्रा गुल ठाहियां थी त जीअं उहो पन हिन सां असां हणी सघूं। ठीकु आहे, सो ही गुल नंढो आहे, इहो यादि रखिजो बसि, त जेतिरो सर्किल जो साइज़ फ्लावर लाइ हुजे ओतिरो ई साइज़ जेको आहे असांजो पन जे लाइ बि हूंदो। नंढे गुल सां नंढो पन, वॾे गुल सां वॾो पन। ऐं हिननि खे ॿ पन बि लॻी सघंदा आहिनि, उहो वधीक सुहिणा लॻंदा आहिनि। उहो डिपेंड थो करे तव्हां हिननि खे यूज़ किथे था कयो, तव्हांजी डिज़ाइन कहिड़ी आहे। ऐं ही फैब्रिक जेको आहे न, कॉटन फैब्रिक बेस्ट रहंदो आहे। मां ब्रोकेट जा बि ठाहिया आहिनि ऐं सिल्क जा बि, पर उन्हनि में उहो मज़ो नथो अचे जेतिरो हिन कॉटन वारे फैब्रिक में थो अचे। नुसरत नाज़, वालेकुम अस्सलाम नुसरत, मोस्ट वेलकम। सुभाणे जो प्रोजेक्ट बि मां हिकिड़ो ज़बरदस्त सोचे वेठी आहियां, पर पहिरियों हिन अॼु जे प्रोजेक्ट ते असां कमु करे वठूं। ठीकु आहे, सो ही थी वियो पूरो गुल। हाणे हिन सां मां तव्हांखे ॿिए टाइप जो हिकिड़ो पन ठाहिणु सेखारियां थी। ठहंदो उहो बि सर्किल मां ई, पन सभु सर्किल मां ठहंदा आहिनि। ठीकु आहे, सो सुईअ में धाॻो विझी वेहां, हलो हिकिड़ो पयल आहे पहिरियों खां ई। ऐं थियणु ईअं घुरिजे त जीअं पिन कुशन आहे ही मूं वटि,
त इलाही सारियूं सुयूं उन में इलाही सारे कलर जा धागा विझी वेझनि, इहो सभिनी खां बेस्ट वे आहे। पोइ मैचिंग धाॻो खणंदो वञिजे ऐं उनखे मैचिंग सां सिबंदो वञिजे। सुठो इहो ई रहंदो आहे त मैचिंग धागे सां जेको आहे कमु कजे। सो मूंखे उमेदु आहे तव्हां इंजॉय कंदा हूंदव। हाणे अलाए करे धाॻो पए, कॾहिं कॾहिं ख़बर आहे न धाॻो जेको हूंदो आहे ॾाढो ज़िद कंदो आहे, सुईअ में वेंदो न आहे। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो ॿियो सर्किल मां कटियां थी हिन रेड गुल सां हणण जे लाइ। ॾिसो त वरी उन पन जो शेप ईअं ई हूंदो पर उनमें थोरो अंदरि डिज़ाइन चेंज हूंदी। ऐं मां अहिड़े क़िस्म जा बि पीसिस यूज़ कंदी आहियां। मां कट पीस वठंदी आहियां न, अक्सर उन्हनि ते ईअं लिखियल बि हूंदो आहे, सैयदा इरम वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। ठीकु आहे, त हिन जो बैक साइड साफ़ु सुथिरो आहे त मां हिन जो बैक साइड यूज़ कंदमि। त मां हिन मां पहिरीं स्क्वायर कटियां थी, पोइ सर्किल कटींदमि। ठीकु आहे, ऐं मां हीअ बि यूज़ कंदी आहियां। हेतिरा नंढा नंढा पीसिस बि मुंहिंजा उन मां ॾाढा माशाल्लाह सां शाहकार ठहियल आहिनि। मूं वटि ज़ियान करण जे लाइ गुंजाइश न हूंदी आहे कुझु बि। सो हीअ थी वियो सर्किल। ठीकु आहे, हिन खे ॾिसिजो हाणे त हिन मां असां कीअं ठाहींदासीं। हिन खे असां कंदासीं पहिरियों फोल्ड हाफ में। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ ॾिसो हुनखे असां हीअं पिया कयूं, जेको पहिरियों वारो पन ठाहियोसीं त टोटली असां हिन खे फोल्ड पिया कयूं। हिन खे ईअं न आहे करिणो। हिन खे ॾिसिजो तव्हां हाणे तव्हांजे साम्हूं अधु हीअं हिते ऐं अधु हिते। ठीकु आहे, जीअं हिन में हिकिड़ो निशान ठही पए साम्हूं हीअं। वरी खोलियां थी। ठीकु आहे, पहिरियों फोल्ड कयोसीं डबल, पहले इसको डबल फोल्ड किया, फिर इसका एक हिस्सा यहाँ से आधा फोल्ड करें, फिर यहाँ से आधा फोल्ड करें, ताकि ये बीच में जो है ये एक निशान आ जाए। अब इसको हम सिएंगे, और सिएंगे कैसे, वैसे ही जैसे पहले वाले को सिया था। हिन खे हितां सां पकड़ींदासीं त जीअं खुली न वञे। असां हिन हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ताईं हिन जा जेके खुलियल 4 हिस्सा आहिनि उन्हनि खे असां सिबी वेंदासीं। ठीकु आहे, सो ट्राई कयूं था। कॾहिं कॾहिं को कपिड़ो सख़्तु बि हूंदो आहे, हीअ थोरो सख़्तु वारो कॉटन आहे, पर बहरहाल कॉटन बेस्ट हूंदो आहे कंहिं बि तरह जे कम जे लाइ। इवन मां रिलिन जे लाइ बि कॉटन ई घुराईंदी आहियां, ऐं वठंदी आहियां या घुराईंदी आहियां त मुंहिंजो कॉटन जो ई कपिड़ो हूंदो आहे। मज़ो ईंदो आहे ॾाढो कॉटन सां कमु करण में। ठीकु आहे, सो ही पूरे हिनखे असां टाका हणी वेंदासीं सिधा सिधा, जीअं असां पहिरियों वारनि खे पिया हणूं। हाणे हिनखे छिकींदासीं। हाणे हिन जी शिकिल ॾिसो केॾी प्यारी थी ठहे। हिन में खुलियल हूंदो न, हिन में विच में हिकिड़ी लाइन ठही पवंदी, हिन जो निशान ठही पवंदो, जीअं पन जो हिकिड़ो विच जी जेका नस हूंदी आहे, रग हूंदी आहे। ठीकु आहे, सो तव्हां सभई प्लीज़ जेके बि हीअ ॾिसी रहिया हो लाइव वीडियो खे शेयर कयो, ऐं जेके पोइ ॾिसंदा उहे बि महिरबानी करे हिनखे शेयर कनि। सुनीता, तव्हांखे पसंदि आयो, तव्हांखे वणियो? हीअ हिन पन जी शिकिल आहे ऐं पहिरियों वारे पन जी हीअ शिकिल आहे, हे फ़र्क़ु आहे। ठीकु आहे, हिन खे हाणे मां हिन रेड सां हणां थी, रेड वारे गुल सां। ऐं हिन रेड वारे गुल खे मां हिकिड़ो पन ॿियो बि हणंदमि। पोइ तव्हांखे अंदाज़ो थींदो त जॾहिं असां हिकिड़े गुल सां 2 पन था हणूं त उन्हनि जी ख़ूबसूरतीअ में केतिरो इज़ाफ़ो थो थिए। सो ही पोयां बैक साइड ते टाका ईअं हणणा आहिनि जो गुल जे साम्हूं वारे पासे ॾांहुं धाॻो न निकिरे। ठीकु आहे, हिकिड़े सिंगल तह में गुल जेको असां ठाहियोसीं उन जे सिंगल तह में असां जेको टाका हणंदासीं त जीअं फ्रंट वारे पासे हिन जो नज़र न अचे धाॻो या टाको। ठीकु आहे, सो हिते 1-2 टाका हणी हिन खे फिक्स कंदासीं। ऐं हिन सां मां हिकिड़ो गुल ॿियो बि थी हणणु चाहियां, ऐं पोइ विच में मां हिन जे बटण या पर्ल उहो बि हणंदमि। पोइ तव्हां ॾिसिजो त यानी हिननि खे ई असां, मां पहिरियों ॾेखारियो आहे, तव्हां इलाही सारनि पोइ जॉइन कयो आहे। ठीकु आहे, हीअ ॾिसो त हीअ पर्ल्स बि हिननि जे विच में हणी था सघूं, ऐं हीअ असां डिफरेंट साइज़ जा बटण बि, ऐं बटणनि जो बि इहो ई हिसाबु किताबु आहे त नंढे गुल ते नंढो बटण ऐं वॾे गुल ते वॾो बटण। ठीकु आहे, सो हिकिड़ो पन ॿियो कटियां त जीअं असां हिन गुल खे कंप्लीट कयूं, ऐं पोइ तव्हां हिन जी पूरी ख़ूबसूरती जेका इंजॉय कयो। सो ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे, ॾाढो मज़े जो कमु आहे। नंढा नंढा पीसिस बि तव्हांजा यूज़ थी वेंदा। मां त कंटिन्यू कमु कंदी आहियां, इन करे मूं वटि घणो कुझु अहिड़ो पियो हूंदो आहे, मटीरियल जी कमी न हूंदी आहे। ऐं ॿियो त मां कंहिं बि महिल मुंहिंजो मूड थींदो आहे कमु करण जो, त मां इन करे पाण वटि हर शइ अवेलेबल रखंदी आहियां, त जॾहिं बि मुंहिंजो मूड हुजे त मुंहिंजी शयूं पूरियूं हुजनि। सो ॾिसो ही हिन ई गुल जे लाइ मां ॿियो पन थी ठाहियां। ठीकु आहे, सेम वे
जेके हींअर आया आहिनि उन्हनि जे लाइ रिपीट थी कयां। सर्किल खयों आहे पन ठाहिण लाइ, उनखे डबल कयोसीं, हाफ थी वियो। हाफ खे हाणे हितां बि विच तां असां फोल्ड कंदासीं ऐं ॿियो अधु हितां फोल्ड कंदासीं। ठीकु आहे, त जीअं हिन जे विच ते हिकिड़ी लाइन ठही बीहे, हीअ विच ते हिकिड़ी लाइन ठहियलु आहे। ऐं हाणे असां हिन में हणंदासीं स्टिचिस। 3-4 पन मां पहिरियों ठाहे चुकी आहियां, 3 पन ऐं 3 गुल। सो अञा हिन जे मथां असां पर्ल या कुझु ॿियो बि हणूं था, त जीअं हिन जो जेको बि शिकिल आहे उहा बिल्कुलु नुमायां थी वञे। ऐं प्लीज़ वीडियो शेयर कयो ॿियनि सां। ऐं मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो हुनर जेको आहे उहो ॿियनि में विराइण थी चाहियां, मुंहिंजो हिते ॿियो कोई मक़सदु न आहे। मरियम रुखसार, फ्लावर्स, फैब्रिक फ्लावर्स, योयोज़। ठीकु आहे, सो हिनखे छिकींदासीं हाणे असां, बिल्कुलु छिके टाइट हिनखे झलियो ऐं हिते 2-3 हिनखे टाका हणूं, त जीअं हे जेका असां धाॻो छिकियो आहे उहो चिकियल ई रहे, लूज़ थी करे खुली न वञे। हाणे ॾिसजो, ठीकु आहे, हीउ पन असांजो रेडी आहे। ऐं इहो पन मां हिन ई गुल सां थी हणां, हिन जे बैक साइड ते रखां थी। पहिरियों हिकिड़ो पन लॻल आहे, हीउ ॿियो पन आहे, हिन ते असां बैक साइड ते रखंदासीं ऐं हिन ते असां टाका हणंदासीं। मां पूरो पंहिंजो रे जो बॉर्डर चइनी पासे जो ठाहे चुकी आहियां। दामन, ॿाहूं, हिन महिल मूं वटि उहो सूट कोन्हे, पाए पुराणो करे छॾियो। इहो सिर्फ़ु मां इन लाइ ठाहियो हो त स्कूल में मां जॾहिं छोकिरियुनि खे क्लास में हे सेखारिया, गर्ल गाइड क्लास में, त मां उन्हनि खे पंहिंजो वॻो बि ॾेखारियो त ॾिसो हीअ का फुज़ूल शइ मां तव्हांखे न सेखारी आहे, हिन जो वॾो कमु आहे। ठीकु आहे, सो हीअ हिनखे असां टाका हणी पोयां कंदासीं बंदि। ऐं हिन जे विच में मां हिकिड़ो पर्ल थी हणणु चाहियां। ठीकु आहे, सो हीअ पर्ल्स मूं वटि आहिनि। क्रिएटिविटी तव्हांजी पंहिंजी आहे, त तव्हां साइज़ बि उन हिसाब सां खणंदासीं त जहिड़ो असांजो हे तमामु वॾो आहे। छो त हिननि जे मथां वॾियूं वॾियूं थुलियूं शयूं सूट न कंदियूं। बटण फ्लैट हूंदो आहे, इन करे उहो हिन जे मथां वधीक बहितरु लॻंदो आहे। ऐं जेकॾहिं अहिड़ो को मोती खणिजे, नग खणिजे, त उहो बिल्कुलु नंढी साइज़ जो या मीडियम साइज़ जो खणिजे, तमामु वॾो न। ठीकु आहे, सो हिन जे विच में ॾिसो, हाणे मां पोयां पन हणी छॾियो। ठीकु, ऐं हिते इनखे मां विच मां कढियो आहे, गुल जे विच मां, ऐं इन विच में मां पर्ल हणंदमि। इन विच में बटण बि लॻी थो सघे, इन जे विच में पर्ल बि लॻी थो सघे। सो हीअ रेड ते मूंखे वाइट पर्ल ॾाढो वणे पियो, त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो वधीक सूट थो करे। उहा पसंदि तव्हांजी पंहिंजी आहे, चॉइस तव्हांजी पंहिंजी आहे। सो ही थी वियो कंप्लीट। हिनखे असां पोयां वरी 2 टाका हणी, 2 या 3 टाका पंहिंजे हिसाब सां, त जीअं हे खुले न। ठीकु आहे, सो ही थी वियो फिक्स। ऐं हाणे ॾिसो त हिनखे मां हया आहिनि गुल खे 2 पन। कीअं थो लॻे? तव्हां ही पंहिंजे अगरि कपिड़े जा पर्सिस, बैग्स मां ॾाढा ठाहिया आहिनि, त उन्हनि ते मां हणंदी हुयमि। ठीकु आहे, सो ही शर्ट ते, ॿारनि जे फ्रॉक्स ते, ऐं हैंडमेड काई बि तव्हांजी शइ हुजे उनखे डेकोरेट करण जे लाइ। ऐं उनखां पहिरियों मां हीउ ठाहियो। ठीकु आहे, हिन में हाणे असां बटण था हणूं। ठीकु आहे, सो हिकिड़े में असां पर्ल हणी ॾिठोसीं। हीउ बटण आहिनि मूं वटि नंढा वॾा हर साइज़ जा, त जहिड़े क़िस्म जो जेको असांजो गुल हुजे, जहिड़ी साइज़ जो, उन हिसाब सां असां उन में हणी था सघूं। सो हिन में मुंहिंजो ख़्यालु आहे त मां हीउ बिल्कुलु टाइनी रेड बटण आहे, इहो थी मां हिन में हणणु चाहियां। ठीकु आहे, सो ज़बरदस्त कमु आहे। ऐं यकीनन तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। हीअ वीडियो ज़रूरु ज़रूरु ॿियनि सां शेयर कयो, ऐं जेके लाइव आहे उहे शेयर कयो। थैंक यू सो मच सुनीता, वॾी महिरबानी। मददुल्ला, तव्हांजो कमेंट थोरो वॾो आहे, मां पढ़ां थी। थैंक यू सो मच मददुल्ला। हाणे ॾिसो, हिन में असां विच मां बिल्कुलु गुल जे कढूं था सुई, बिल्कुलु सेंटर मां। ऐं हीउ नंढिड़ो बटण असां हिन जे मथां हणंदासीं, त बटण बि ईअं कंट्रास्ट में या कॉम्बिनेशन में हणो। ठीकु आहे, ऐं पर्ल्स त मोस्टली वाइट हूंदा आहिनि, पर हर कलर में मिलंदा आहिनि, जेको जंहिंसां सूट करे वञे उहो उन सां बहितरीनु आहे। उहो तव्हांजी पंहिंजी चॉइस आहे। ऐं जेकॾहिं तव्हां वटि इलाही घणो मटीरियल मौजूदु न आहे ऐं तव्हां वठणु था चाहियो, पोइ त ॾाढो सोचे सम्झी वठो। ऐं मां त उहो ई यूज़ कंदी आहियां जेको मूं वटि ऑलरेडी मौजूदु आहे, छो त मां कमु कंटिन्यू कयां थी, मूं वटि घणो कुझु पियल आहे।
ठीकु आहे। ऐं मां वठंदी आहियां ईअं ई अंधाधुंध मटीरियल, जॾहिं बाज़ारि वञा त कुझु न कुझु वठी अचां, मूंखे ख़बर हूंदी आहे मां कुझु न मां कंदमि, मूंखे ज़रूरत पइजी सघे थी, पोइ इन करे मां एक्स्ट्रा मटीरियल्स बि वठंदी रहंदी आहियां बिना प्लैनिंग जे, बिना सोचे सम्झे। ॾिसो हाणे हीउ पहिरियों प्लेन हुयो, सादो हुयो, हाणे असां हिन जे विच में रेड बटन हयो आहे त हिन जी ब्यूटी थोरी वधी वई आहे। संझा मंगरियो, थैंक यू सो मच संझा। अच्छा ॾिसो हाणे हिन जे विच में पर्ल आहे, हिनखे 2 पन लॻल आहिनि, हिन जे विच में नंढिड़ो टाइनी बटण आहे, हिन में हिकिड़ो पन लॻल आहे। हाणे हिन जो गुल बि जेको आहे प्रिंटेड आहे, पन बि प्रिंटेड आहे, त हिनखे बि असांखे थोरो नुमाया करिणो आहे, त हिन में रखी ॾिसंदासीं त कहिड़ी शइ, कहिड़ो बटण हिन जे मथां वधीक सूट थो करे। सो मूंखे लॻे थो त हिन जे मथां येलो सूट कंदो, त हिन जे मथां मां येलो बटण थी हणां। उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि त अगरि योयोज़ मां पूरी शीट ठाहिणी हुजे, थैंक यू मददुल्ला, योयोज़ मां अगरि शीट ठाहिणी हुजे, बेडशीट आहे पूरी, कुशन्स जा कवर आहिनि, उनखे पाण में योयोज़ खे कीअं ॻंढिजे उहो मां तव्हांखे करे थी ॾेखारियां। हीउ हिकिड़ो कंप्लीट करे वठां, ठीकु आहे। येलो मूंखे हिन ते वधीक सुठो थो लॻे, हा येलो ई सूट थो करे। सो ईअं हमेशह रखी ॾिसो, तव्हांजो छा थो चए इमेजिनेशन, पर जे रखी ॾिसंदो त उहो त साम्हूं ई हूंदो, बसि क्लियर हूंदो त कहिड़ी शइ हिन जे मथां वधीक बहितरीनु थी लॻे, ठीकु आहे। सो हिन जे मथां असां हीअ हणूं था। मां हिन मां वॾा चवां थी न, मां कमु कया आहिनि योयो, मां पंहिंजी भेण जे ॾाज में कुशन्स ठाहिया, पंहिंजे लाइ सूट ठाहियो मां, ऐं पंहिंजा मुंहिंजियूं नंढड़ियूं गुॾियूं आहिनि, 2 पोटियूं आहिनि मुंहिंजूं, उन्हनि जे लाइ मां फ्रॉक्स ठाहिया त उन्हनि ते हयां। ऐं हिकिड़ी शइ ॿी बि मुंहिंजे साम्हूं पिया, तव्हांखे ॾेखारियां थी मां। सो बॉक्सिस ऐं मतिलबु अनलिमिटेड शयूं आहिनि जिन ते हिननि खे यूज़ करे थो सघिजे। सो हीउ ॾिसो, मूंखे हिन ते येलो वधीक सुठो पियो लॻे, ठीकु आहे, छो त हीउ प्रिंट अहिड़ो आहे, हिन में सॼा ई कलर्स आहिनि न, त जेको हिन ते वधीक सूट करे, वधीक बहितर लॻे, उहो वधीक सुठो लॻंदो। संझा थैंक यू सो मच, ठीकु आहे। सो हीउ गुल मौजूदु आहिनि। हिकिड़ी शइ तव्हांखे मां ॾेखारियां जेका भरिसां पियल आहे, हीउ फोटो फ्रेम आहे, मुंहिंजो पंहिंजो ठहियलु आहे, हथ जो DIY, ऐं मुंहिंजी पोटी आहे, हाणे वरी थी वई आहे थोरी, पर हीअ पुराणी तस्वीर अथसि, पर मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थी त ॾिसो त हीउ जेको प्रिंट खयों मां वाइट कपिड़े ते, पर्पल डॉट्स ऐं गुल आहिनि, त उन सां गॾु मां हीउ बटण ऐं गुल ऐं योयोज़, ऐं हिन पासे बि, त मां हिन फ्रेम खे मां सजायो आहे। समीर अनवर, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। सो हीउ जेको आहे हिन फ्रेम खे पोयां बि ॾिसो, कॾहिं वरी रिसाइकलिंग में मां हे बि तव्हांखे सेखारींदमि, ठीकु आहे। सो हिनखे हिते बीहारे बि सघिजे थो। त हीउ फ्रेम मां डेकोरेट कयो आहे, फ्रेम कपिड़े जो आहे, ऐं मां हिनखे कॉर्नर्स ते, ॿिन्ही कॉर्नर्स जे मथां योयोज़ हया आहिनि। त हिकिड़ो इहो त मुंहिंजे साम्हूं हुयो, त मूं सोचियो तव्हां सां शेयर करे छॾियां, ॿी काई शइ हिन महिल मुंहिंजे साम्हूं न आहे। थैंक यू सुनीता, वॾी महिरबानी। ऐं राहीला शेख खे मुंहिंजो ड्रेस बि वणे थो, हा ड्रेस बि मां पाणे ई ठाहियो आहे पंहिंजो, ठीकु आहे। मूंखे शौक़ु आहे रिलीव सिबण जो ॾाढो। हीउ ॿाहनि ते मां इहो बि तव्हांखे आइडिया ॾेई थी छॾियां, हुनखां पोइ अॻियां वरी कमु कंदासीं। हीउ ॾिसो बिल्कुलु टाइनी, ही 1-1 इंच जो स्क्वायर आहे, ऐं उन में वरी अधु हीअ रिली आहे, रिली जो पैच आहे, जेको मां ॿाहुनि ते बि इहे एतिरा बॉर्डर ठाहिया आहिनि, एतिरो सेम बॉर्डर मुंहिंजे दामन ते आहे, ऐं मुंहिंजे रह जे चौधारी ही सॼो बॉर्डर आहे। त ॾाढी महिनत लॻी, ॾाढो टाइम लॻो, पर शौक़ु त चवंदा आहिनि को मुल्ह न आहे। सो इहो मुंहिंजो पंहिंजो ई ठहियलु आहे, ठीकु आहे। सो हाणे ही कुझु योयोज़ मूं वटि पिया आहिनि पहिरियों खां, त इन्हनि खे मां तव्हांखे जॉइंट करणु सेखारियां थी, त कीअं हिननि खे हिक ॿिए सां ॻंढे थो सघिजे, ठीकु आहे। सो ही अच्छा, हिननि खे हिक ॿिए सां ॻंढण जे लाइ ज़रूरी आहे त असां वटि हिक जेतिरा हुजनि उहे सॼा योयोज़, त उन में नंढा वॾा असां नथा करे सघूं। हीअ ॾिसो नंढड़ा बि आहिनि मूं वटि, ठीकु आहे। ऐं इन खां सवाइ हा बसि सभु इन ई सेम कलर्स में आहिनि, छो त मां यूज़ करे चुकी आहियां, त कुझु ई वञी बचिया आहिनि मूं वटि। त सो हिननि खे मां जॉइंट करणु तव्हांखे सेखारियां थी, ठीकु आहे। मूंखे ही पाण में ॻंढिणा कोन्हनि, पर तव्हांखे सेखारण जे लाइ हिकु त उहो ॾिसिजो त धाॻो जेको आहे मैचिंग खणो, जेकर या उहो धाॻो खणो, रिली तव्हांखे बि सेखारियां। राहीला शेख, रिली जा इलाही सारा डिज़ाइन मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मां वीडियोज़ ठाहियूं आहिनि, ॾाढो टाइम टेकिंग कमु आहे, उहो हीअं लाइव में सेखारणु मुश्किल आहे। त तव्हां लिखंदव पैचवर्क ट्यूटोरियल्स बाय नसरीन वफ़ाई, यूट्यूब ते लिखंदव तव्हांखे इलाही सारियूं मिली वेंदियूं।
त ॿाहिरिनि मुल्कनि में मायूं हिननि खे ॻंढिनि थियूं पाण में, हीअ 4 मां रखिया आहिनि न हिते पंहिंजे हथ ते, त हू अहिड़ियूं पूरियूं पूरियूं बेडशीट्स, बेड कवर्स, पूरा कुशन्स ठाहिनि थियूं, ठीकु आहे। सो इन्हनि खे ॻंढिबो कीअं, त हीअ ॾिसो सेम उअं ई जे धागे सां टाका हणिबा, सन्हड़ी ॻंढ ॾियणी आहे, ठीकु आहे। ऐं सभिनी खां बेस्ट जीअं मां चयो त कॉटन आहे, मारवी महबूब, थैंक यू सो मच मारवी, मोस्ट वेलकम, ऐं तारीफ़ करण लाइ कुर्ब तव्हांजा, ठीकु आहे। ॾिसो हाणे हीअ ॿ हिकु जहिड़ा आहिनि, हिननि खे असां ॻंढियूं था। ॻंढिणो कीअं आहे, हेठां असां हिन जे हिकिड़े किनारे में बिल्कुलु थोरे स्पेस में सुई कढंदासीं, कंहिं बि पासे ॾांहुं, यानी हितां हुतां हुतां जेको बि साइड तां खणो, ऐं सेम वरी उनजे भरिसां असां रखंदासीं ॿियो गुल, ॿियो योयो, त उन जे वरी असां ओतिरे ई थोरे हिसे में सुई विझंदासीं, ठीकु आहे। हुन मां असां पहिरें वारे मां कढीसीं, हिन में ॿिए वारे में असां विझूं था। टाको एतिरो सन्हो हणिणो आहे जेको नज़र न अचे, वरी बिल्कुलु हुन जे क्लोज़, पहिरें वारे जे क्लोज़ सुई कढंदासीं, ऐं ॿिए वारे मां अंदरि विझंदासीं, थोरे थोरे स्पेस में बिल्कुलु सेम। पहिरें वारे मां असां बिल्कुलु किनारे खां थोरे एरिया में सुई कढूं था, ऐं ॿिए वारे में असां वरी सुई विझूं था। 3 टाका मां हिन खे हया आहिनि, ऐं हीअ ॿई पाण में ॻंढिजी विया आहिनि। ऐं हीअ तव्हां ॾिसो त हिन में तव्हांखे टाका नज़र न ईंदा, यानी टाको एतिरो सन्हो ऐं नंढो हुजे, ठीकु आहे। ऐं सुनीता छा थी चए, हा सुनीता सही आहे, नो प्रॉब्लम, मूं वटि इलाही सारा ठहियल पिया आहिनि, ॿिया कंहिं ॿिए हंधि रखियल हुया, इन करे मां खणी न आई आहियां, ठीकु आहे। हाणे ॾिसो त पोयां हिन जी हीअ शिकल आहे, ऐं साम्हूं हिन जी हीअ शिकल आहे। 3 टाका हिन में लॻंदा, वधीक न लॻंदा, छो त राउंड त असां न ॻंढींदासीं न, हिननि खे बिल्कुलु साम्हूं साम्हूं ॻंढिणो आहे। ऐं उनखां पोइ हिन खे बैक साइड ते 2-3 टाका हणी असां खोले छॾींदासीं। तव्हां उन ते इंटरनेट ते सर्च कयो, गूगल कयो त वॉट इज़ द यूज़ ऑफ फैब्रिक योयो, या हाउ टू यूज़ अ फैब्रिक योयो, पोइ तव्हां ॾिसजो थकिजी पवंदव ॾिसी ॾिसी एतिरी तव्हांखे वैरायटी मिलंदी। हाणे ॾिसो हीअ टियों हणूं था असां हिन सां गॾु, हीअं लाइन में नथा हणूं, टियों असां हिन जे साम्हूं था हणूं, त सेम तरीक़े सां ई असां हिनखे हिते ॻंढींदासीं। वरी जॾहिं चोथों हणंदासीं त चौथे खे असांखे 2 पासनि खां ॻंढिणो पवंदो, हिन सां बि ऐं हिन सां बि, ठीकु आहे। सो इहो तरीक़ो आहे ॻंढण जो, बिल्कुलु आसान आहे, कुझु मुश्किल कोन्हे। पन मां अॼु तव्हांखे 2 क़िस्मनि जा सेखारिया, हिकिड़ो हे वारो पन सिधो सिधो, ऐं हिकिड़ो हे वारो पन जंहिंजे विच में हीअ लाइन आहे, जंहिंमें हिकिड़ो शेप अची थो वञे गुल जो। सो हीअ ॾाढा प्यारा प्यारा गुल फैब्रिक योयोस। ऐं हिकिड़ो यूज़ बि मां तव्हांखे ॾेखारियो अॼु, त हीअ मूं वटि फ़ोटो फ्रेम पियो आहे जेको मुंहिंजो ठहियलु आहे, हिनखे मां योयोस सां डेकोरेट कयो। ऐं हीअ शइ जेका आहे तव्हां बेशुमार शयुनि ते इस्तेमालु करे सघो था। सो ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो। जेके पोइ ॾिसनि उहो बि कुझु कमेंट करणु चाहिनि, कुझु जेको उर्दू में सम्झे थो त मूंखां उर्दू में सवाल करे सघे थो, मां उर्दू में जवाबु ॾींदमि, ठीकु आहे। सो हीअ अॼु जो कमु हुयो जेको असां कयोसीं। सुभाणे जे लाइ हिकिड़ो ॿियो ज़बरदस्त प्रोजेक्ट मां रखियो आहे, उहो बि ॾिसी तव्हां ख़ुशि थी वेंदो यकीन। उहो बि मुंहिंजो यूट्यूब ते सेखारियल आहे, पर ठीकु आहे, का ॻाल्हि न आहे। हिते मुंहिंजा व्यूअर्स कुझु नवां माण्हू बि आहिनि, ऐं मुंहिंजे यूट्यूब जे व्यूअर्स मां बि इलाही सारनि उहे वीडियोज़ यकीन न ॾिठियूं आहिनि, का ॻाल्हि न आहे अगरि रिपीट कयोसीं त। सो कीअं लॻो तव्हांखे ज़रूरु ॿुधाइजो। त हिननि में तव्हां रंग रंग जा मोती, थुल्हा मोती, बटण ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं हणी था सघो। प्लेन मां बि ठही था सघनि गुल, प्रिंटेड मां बि ठही था सघनि। अहिड़ी तरह पन बि जेके आहिनि उहे प्रिंटेड मां बि ठही था सघनि, ऐं पन प्लेन मां बि ठही था सघनि। पननि जा 2 स्टाइल मां तव्हांखे ठाहिणु सेखारिया, हिकिड़ो सिंपल ऐं हिकिड़ो थोरो विच में जेको आहे डिज़ाइन सां। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। यू आर मोस्ट वेलकम सुनीता राणी, ख़ुशि जो। तव्हां सभिनीनि जे दम सां ई मां हीअ सभु कुझु कामयाबी सां करे थी सघां। सुभाणे वारो प्रोजेक्ट वेट कयो, इनशाला ज़बरदस्त प्रोजेक्ट हूंदो। ऐं हीअ मां सीरीज़ शुरू कई आहे फन विथ फैब्रिक, ठीकु आहे। सो फैब्रिक सां असां कहिड़ी कहिड़ी मज़ेदार शयूं ठाहे था सघूं नंढनि नंढनि टुकरनि सां। ज़ैनब भुट्टो, थैंक यू सो मच ज़ैनब, वरी महिरबानी कुर्ब तव्हांजा। प्लीज़ वीडियो खे शेयर ज़रूरु कयो। सो ही ज़बरदस्त शइ मां ठाही आहे, ऐं हिन ई मुंहिंजे पेज ते, जंहिं पेज ते तव्हां हीअ सभु ॾिसी रहिया आहियो, मसूद जतोई, भर्त बि सेखारियो। आस्ते आस्ते बाबा
छो त हीअ अञा स्टार्टिंग आहे त हिकदमि असां सभु कुझु नथा करे सघूं, थोरो थोरो करे इनशाला असां मुख़्तलिफ़ शयूं ठाहींदा वेंदासीं, ठीकु आहे। सो मुंहिंजे हिन पेज ते जितां तव्हां ही वीडियोज़ ॾिसी रहिया आहियो, इन ते एल्बम्स चेक कयो, मुंहिंजा कुशन्स, मुंहिंजूं सोल्ड क्विल्ट्स ऐं बेड कवर्स ऐं जेको कुझु मुंहिंजो कमु अथव हिन जा एल्बम्स तव्हां चेक कयो, उनमें तव्हांखे योयोज़ जूं इलाही शयूं नज़र अची वेंदियूं। मददुल्ला प्लो बनाना सिखाए, मददुल्ला यूट्यूब ते इलाही सारा डिज़ाइन अथव प्लोज जा बि। मारवी महबूब थैंक यू सो मच, ठीकु आहे। सो इनशाला सुभाणे असां हिन ई टाइम ते 3 बजे मां वरी बि अनाउंस करे छॾींदमि थोरो 3 खां पहिरियों, त असां कुझु ॿियो नओं सिखंदासीं ऐं मां कुझु तव्हां सां ॾाढो इंट्रस्टिंग ऐं कुझु अनोखी शइ शेयर कंदमि जेका थी सघे थो किन मुंहिंजूं पहिरियों वारियूं वीडियोज़ ॾिठियूं हूंदियूं, न त आम तरह इहा शइ कोन थी ठहे। सो हीअ मुंहिंजी पोटली हिते भरियल आहे, हीअ ॾिसो तव्हां, ही नंढनि नंढनि टुकड़नि जी भरी पई आहे थेली। सो असां इनशाला हिननि मां शाकार ठाहींदासीं, कारनामा सरंजाम ॾींदासीं यकीनन। एस बी मुग़ल वालेकुम अस्सलाम। एस बी मुग़ल मां कराची में रहंदी आहियां, ठीकु आहे। सो ही कीअं लॻो ॿुधायो, मज़ो आयो, ॻाल्हि वणी? सो तव्हांजा कुर्ब, तव्हांजी महिरबानियूं। इनशाला सुभाणे वरी 3 बजे असां फन विथ फैब्रिक सिलसिले जी नई वीडियो सां, नए कम सां, नई शइ सां वरी मिलंदासीं। सो मुंहिंजे ख़्याल में त हाणे मोकिलाइजे, ठीकु आहे। सो इजाज़त ॾियो, अल्लाह भाई।